Welcome to Time News Studios. You are watching 11 p.m. Bulletin. वज़ीर-ए-आज़म इमरान खान वफ़ाक़ी काबीना जो इजलास संगारे ते तलब करे वरितो। 12 नुकाती एजेंडा जारी, 6 आदमशुमारी जा नतीजा जारी करण जी मंजूरी ॾिनी वेंदी। यूटिलिटी स्टोर्स कॉर्पोरेशन जे मुलाज़िमनि बाबति लाज़मी सर्विस एक्ट में बात, ज़रई तरक़ियाती बैंक जे बोर्ड ऐं बोर्ड ऑफ इन्वेस्टमेंट जी जोड़जक बि एजेंडा में शामिल। इक़्तिसादी राब्ता कमेटी जे 16 डिसंबर वारनि फ़ैसिलनि जी मंजूरी ॾिनी वेंदी। पंजाब के मुख़्तलिफ़ इलाक़नि खां इस्लामाबाद पहुतल कॉन्ट्रैक्टी उस्तादनि जो बनी गाला में एहतजाज जारी। पुलिस चइनि ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जी लठबाज़ी ऐं शेलिंग बाद मुज़ाहिरीन कुछ देर लाइ चिड़विचिड़ थियण बाद वापसि अची विया। धरनो हाणी वेही रहिया। पुलिस वज़ीर-ए-आज़म जी रिहाइशगाह ॾांहुं वींदड़ रस्ता सील करे छॾिया। एहतजाज सबबि इस्लामाबाद मरी रोड ते ट्रैफ़िक मुअतल। एहतजाज कंदड़ उस्तादनि DC सां ॻाल्हियुनि खां इनकार कंदे चयो त खेनि फ़ौरी तौर पको कयो वञे। ओगरा पेट्रोल बहरान बाबति इंक्वायरी कमीशन की रिपोर्ट रद्द कंदे चैलेंज करण जो ऐलान करे छॾियो। ओगरा तर्जुमा जो चवणु आहे त इंक्वायरी कमीशन की रिपोर्ट में ओगरा ते लॻायल इल्ज़ाम बेबुनियाद ऐं हक़ीक़तनि जे उबतड़ आहिनि। रिपोर्ट ख़िलाफ़ क़ानूनी ऐं ॿियनि फोरम से राब्तो कयो वेंदो। इंक्वायरी कमीशन मुख़्तलिफ़ कंपनी सां गॾु ओगरा खे बि पेट्रोल बहरान जो ज़िम्मेवार ऐं अछो हाथी करार ॾींदे ओगरा खे एक्ट ऑफ पार्लियामेंट तहत ख़त्म करण जी सिफ़ारिश कई हुई। गडियल कॉमन LOC ते पंहिंजे फ़ौजी मुबसरनि जी गाॾी खे नुक़सान पहुचण जी तस्दीक़ करे छॾी। गडियल कॉमन जे नुमाइंदे जो चवणु आहे त गाॾी खे अणॼातल शइ लॻण सबबि नुक़सान पहुतो आहे। जांच कई पई वञे। गुज़िरियल ॾींहुं ISPR दावा कई हुई त भारतीय फ़ौज गडियल कॉमन जी गाॾी ते फायरिंग कई, जंहिं में रुॻो गाॾी खे नुक़सान पहुतो। इस्लामाबाद में भारतीय नाज़िमुल उमूर खे परॾेही ऑफिस तलब करे वाक़िए ते एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह सूमर ते ॾे वापसि पहुचंदो। तर्जुमान तस्दीक़ करे छॾी। वॾे वज़ीर जे तर्जुमान बयान जारी कंदे चयो आहे त वॾो वज़ीर जो निजी परॾेही दौरो सुभाणे मुकमल थींदो। सूमर ते ॾे पहुची ज़िम्मेवारियूं संभालींदो। वॾे वज़ीर जी ओचितो अमरीका रवानगी ते मुख़्तलिफ़ अफ़वाह गर्दिश में हुआ। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त फूड फैक्ट्रीज़ खे ज़बरदस्ती सरकारी खातनि मां धमकियूं ॾियारियूं पई वञनि। फूड फैक्ट्रीज़ खे महांगी ऐं गैर मयारी खंडु ख़रीद करण ते मजबूर कयो पियो वञे। फैक्ट्रीज़ मालिकनि खे चयो पियो वञे त खंडु ₹8 किलो महांगी ख़रीद न कयो, न त फैक्ट्री बंदि कई वेंदी। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो त नदीम बाबर नून लीग जे कूड़ खे वाइको करे छॾियो। सचाॾो नवाज़ लीग अॻवाननि जा हथ पेर थधा थी वेंदा आहिनि। मुल्की एक्सपोर्ट्स में वाध सबबि 10 सालनि जो रिकॉर्ड टुटी वियो। मायूसी पखेड़ींदड़ माण्हू मायूस ऐं नाकाम रहंदा। नून लीग हिकु भेरो ॿीहर नैब ऐं FIA जी कार्रवाइनि ते सवाल उथारे छॾिया। मरियम औरंगज़ेब चयो आहे त नैब ऐं FIA खे LNG अटो ऐं खंडु चोरी कंदड़ नज़र छो नथा अचनि। नैब खे ट्रेवी फंडिंग अकाउंट्स ऐं बिलियन ट्री में अरबे रुपयनि जी चोरी वारी सुनामी आणींदड़ बि नज़र नथा अचनि। पंजाब जे वॾे वज़ीर जी ख़ासि मुआविन फिरदौस आशिक़ अमान चयो आहे त कुझु सियासी यतीम इमरान ख़ान खे तनक़ीद जो निशानो बणाए रहिया आहिनि। पानामा राणी करप्शन जी कहाणी ऐं PDM करप्शन जी ॿेड़ी में सवार आहिनि, जंहिंजो ॿुॾणु लाज़मी आहे। नैब कंहिं ॿिए खे वञी धमकियूं ॾे। नैब नोटिस जी अहमियत रद्दी खां सवाइ कुझु बि नाहे। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जो नैब नोटिस ते रद्दी अमल। मौलाना फज़लुर रहमान जे तर्जुमान चयो त नैब जो को सवालनामो नाहे मिलियो, को नोटिस आयो त उनखे रद्दी सम्झो वेंदो। नैब धमकियूं कंहिं ॿिए खे वञी ॾे। असांजे नाहिल हुकुमराननि ऐं उन्हनि खे आणींदड़नि ख़िलाफ़ तहरीक जारी रहंदी। गुज़िरियल ॾींहुं नैब मौलाना फज़लुर रहमान खां आमदनी खां वधीक असासनि जा तफ़सील तलब कया हुआ। सुप्रीम कोर्ट जो कम नवां कानून आणणु आहे। जजिस जी मुक़ररी में वकीलनि सां मुशावरत जारी आहे। लाहौर हाई कोर्ट में ख़ाली जायुनि ते जल्द जजिस मुक़ररु कंदासीं। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जो पंजाब बार खे ख़िताब। चीफ जस्टिस चए त वकीलनि खे जजिस ॾाढो पुरतशुदत न थियणु घुरिजे। मां बि कंहिं ज़माने में जज़्बाती वकील हुअसि, पर वाली जी हिदायत ते उन वक़्तु जज साहब खां माफ़ी वरिती हुई। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं BNP सरबराह अख्तर मेंगल विच में मुलाक़ात।
PGM जी तहरीक समेत मौजूदा सियासी सूरत हाल ते ख़यालनि जी ॾेवट। बिलावल भुट्टो ज़रदारी अख्तर मेंगल के शहीद बेनज़ीर भुट्टो जी वरसी के मौके ते जलसे में शिरकत की दावत ॾिनी। सुई सदरन पारा 50 मिलियन मुकब फीट गैस सुई नादरन के ॾियण जो इंकशाफ। सिंध में गैस प्रेशर घटिजी वियो। सुई सदरन तर्जमान जो चवणु आहे त 3 ॾींहनि लाइ गैस सुई नादरन खे ॾिनी आहे। सनअतनि जे बिजली घरनि खे गैस जी फराहमी यकीनी बणाई वेंदी। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास समेत ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में गैस जो प्रेशर घटिजी वियो। शहरी महांगी LPG इस्तेमालु करण ते मजबूर। पीपल्स पार्टी MNA पीर नूर शाह जिलानी कोरोना वायरस में वरसी वियो। संदसि पुटु अमीर अली शाह तस्दीक कंदे चयो आहे त संदसि वालिद नूर मोहम्मद शाह जिलानी जी कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव आई आहे। कराची जी निजी अस्पताल में दाख़िल आहे। भेरिया सिटी वेझो दाली शहर में कलोड़ा बिरादरी जी ॿिनि धीरनि में हलंदड़ पुराणे थंगावती तकरार त फायरिंग। फौजी जवान अब्दुल जब्बार कलोड़ो मारिजी वियो। 3 ॼणा सख़्त ज़ख़्मी। 2 ज़ख़्मी नाज़ुक हालत में नवाब शाह रेफर। शिकारपुर वेझो कारहल इल्ज़ाम है 9 क्लास जो शागिर्द ऐं औरत क़त्ल। जवाबदारनि फायरिंग करे शागिर्द मंसूर मीरजत ऐं औरत इकबाल ख़ातून खे क़त्ल करे छॾियो। कोटली जे शोरा ख़ानदान विच में मिल्कियतनि जे तकरार कर खयों। अॻूणे MPA मरहूम पिरी शोरे जे पुट तहफ़ुज़ लाइ पुलिस वटि दरख़्वास्त दाख़िल कराईंदे इल्ज़ाम हयो आहे त अॻूणे MPA सिकंदर शोरो ऐं अॻूणे नायब नाज़िम सादिक शोरो संदन मिल्कियतनि ते कब्ज़ो कयो आहे ऐं मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। सादिक शोरो जो मौक़िफ़ आहे त मिल्कियतनि बाबति बिरादरी में फ़ैसिलो थियल आहे। ज़ैन शोरो फ़ैसिले तां फिरी वियो आहे। डॉक्टर सिकंदर शोरो चयो त बिरादरी जो मसइलो आहे, पाण में वेही हल करे वठंदासीं। खैरपुर पुलिस एक नौजवान के फौरू ॼाणाए हाफ फ्राई करे छॾियो। मुक़ाबले जी दावा। पुलिस मूजिब रानीपुर सोबोदेरो लिंक रोड ते फौरुनि सां मुक़ाबलो थियो। ज़ख़्मी फौरू आसिम महर ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। संदसि 3 साथी फ़रार थी विया। गिरफ़्तार जवाबदार ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ थाणनि ते केस दाख़िल आहे। सकरन वेझो क़ौमी शाहरा ते मुसाफ़िर कोच कल्टी थियण जे नतीजे में 1 ॼणो फौत, 10 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी। फौती जो लाश ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मी ड्राइवर ऐं क्लीनर जी हालत नाज़ुक। पुलिस जो चवणु आहे त कोच हिकु दरवेश शख़्स खे बचाईंदे हादसे जो शिकार थी वई। लियारी में रोड ते गंद किचिरो उछलाइण तां 3 शहरी गिरफ़्तार। असिस्टेंट कमिश्नर लियारी कलरीशा वारे इलाइक़े में पुलिस जी मदद सां कार्रवाई कई। रोड ते इमारत जो मलबो उछलण तां गिरफ़्तार 3 जवाबदारनि खे कलरी थाणे ते मुंतक़िल कयो वियो। DC ॾेखण इरशाद अली सोढर जो चवणु आहे त रोड ते गंद किचिरो उछलण ॾोह आहे। कराची बार एसोसिएशन जूं चूंडूं नईं कुरैशी 15 वोटुनि तां कामयाबी माणे सदर चूंडिजी वियो। आमिर नवाज़ वड़ाइच जनरल सेक्रेटरी, शाज़िया मंसूर नायब सदर ऐं शोएब नारेजो ज्वाइंट सेक्रेटरी चूंडिजी वियो। सिटी कोर्ट में कामयाबी माणींदड़ पैनल जे वकीलनि जो जशन। मलिर बार एसोसिएशन जे चूंडनि में लुत्फ़ुल आसील 331 वोट खणी सदर चूंडिजी वियो। Live again. Yeah! Oh, some shape. Hazelwood. He's got him! ऐं भारत मामूली स्कोर ते ऑल आउट थियण वारो पंहिंजो ई रिकॉर्ड तोड़े छॾियो। एडिलेड टेस्ट जी ॿी इनिंग में भारतीय टीम रुगो 36 रन्स ते ऑल आउट। ऑस्ट्रेलिया 2 विकेट्स जे नुक़सान ते 90 रन्स जो हदफ़ आसानी सां हासिल करे वरितो। माज़ी में भारतीय टीम 42 रन्स ते ऑल आउट थी वई हुई। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइंस सां वञे थियूं। बुलेटिन जी शुरूआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। अब ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।